अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल कयूम। सिंधी भाइरो कंहिं बि क़ौम क़बीले ऐं फ़र्द जी तरक़ी जो दारो मदारो कारोबार ते आहे। हिन वीडियो में तव्हांखे 25 कारोबार जा आइडिया ॾींदासीं। आख़िर में तव्हांखे यूट्यूब जे हवाले सां बि मालूमात ॾींदासीं। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। होटल या रेस्टोरेंट। पाकिस्तान जी आबादी हर ॾींहुं वधी रही आहे। कंहिं बि खाधे पीते जो कारोबार हमेशा कामयाबु आहे। हिते रेस्टोरेंट जो कारोबार तमामु घणो कामयाबु आहे जेकॾहिं तव्हां वटि मुनासिबु जॻह ऐं मुनासिबु रक़म आहे त। चांहि जो होटल। चांहि जो होटल बि खाधे पीते में अचे थो। चांहि जो होटल तव्हां कंहिं बि ॻोठ या शहर में 20,000 खां बि शुरू करे सघो था। बचत जी ॻाल्हि कजे त हिकु चांहि जे कोप ठाहिण ते 10 रुपया बि ख़र्च नथो अचे। तव्हां उन जी क़ीमत ॾिसो, 20 खां 30 रुपया हली रही आहे, मतिलबु डबल बचत आहे। बिरयानी जो कारोबार। चिकन बिरयानी ही कारोबार बि हलंदड़ आहे। अॼुकल्ह हिकु प्लेट बिरयानी जी क़ीमत 60 खां 120 रुपया आहे। वॾनि शहरनि में 170 खां 190 रुपया बि हली रही आहे। हिकु प्लेट बिरयानी ठाहिण ते 30 रुपयनि खां बि घटि ख़र्च अचे थो। जेकॾहिं तव्हांखे बिरयानी ठाहिण नथी अचे, तव्हां टेंट वारनि खां देॻ ठाराए बि सेल करे सघो था। सैलून जे बिज़नेस में जेकॾहिं तव्हां इन्वेस्ट कयो था, इहो बि सुठो कारोबार आहे। जेकॾहिं तव्हांखे वार नथा ठाहिण अचनि, तव्हां पघार ते नाई बि बीहारे सघो था। पोल्ट्री फार्म। गोल्डन मिस्री कुकड़ियुनि जो कारोबार अॼुकल्ह तमामु घणो ट्रेंडिंग ते आहे। तव्हां गोल्डन मिस्री कुकड़ियूं वठो, उन्हारो पालियो, सियारे में कुकड़ियूं सेल कयो या अंडा, ॿिन्ही में तव्हांखे मुनाफ़ो सुठो मिलंदो। मोबाइल शॉप। अॼुकल्ह हर माण्हू जे हथ में मोबाइल आहे। हिन कारोबार जो मुस्तक़बिल रोशन आहे पाकिस्तान में। जेकॾहिं तव्हांखे थोरी घणी मोबाइल जी ॼाण आहे त तव्हां ही कारोबार करे सघो था। मोबाइल स्पेयर पार्ट्स। ही कारोबार बि मोबाइल सां रिलेटेड आहे। तव्हां होलसेल में मोबाइलनि जा पार्ट ख़रीद करे मार्केट में वेचे सघो था। कराची में सदर में मोबाइलनि जी होलसेल जी वॾी मार्केट आहे। पार्ट्स में चार्जर, हेडफोन, पावर बैंक, बैटरी वग़ैरह अची वञनि था। सेकेंड हैंड मोटरसाइकिलनि जो कारोबार। इस्तेमाल शुदा मोटरसाइकिलुनि जो कारोबार तव्हां ॿाहिराड़ी मां या शोरूम तां पुराणा मोटर वठो, उन्हनि खे ठक ठुक कराए रीसेल कयो, सुठो मुनाफ़ो मिलंदो। इहो कारोबार तव्हां शोरूम खां बग़ैर बि करे सघो था। तव्हांखे होशियारु थियणो पवंदो। तव्हां मोटरसाइकिलुनि जा स्पेयर पार्ट्स बि सेल करे सघो था। इन में इन्वेस्टमेंट ज़्यादा आहे पर कामयाबु कारोबार आहे। सोलर जो कारोबार। अॼुकल्ह शहर हुजे या ॻोठ, सोलर हर घर में आहे। सोलरनि जो दुकान खोले सघो था। ही कारोबार नंढनि शहरनि ऐं ॻोठनि में वधीक कामयाबु आहे। कमंद जे जूस जो कारोबार। कमंद जो जूस वेचे सघो था। हिन कारोबार में तव्हांजा 50 खां 60,000 लॻंदा मशीन ख़रीद करण में, पर उन्हारे में ही कारोबार तमामु घणो कामयाबु आहे। सब्ज़ियुनि जो कारोबार। जेकॾहिं तव्हांजे ॻोठ में कुझु बि ज़मीन आहे, उन में सब्जियूं लॻाए शहर जी मंडी में सेल करे सघो था। ॻोठ में या शहर में करियाना जो दुकान बि खोले सघिजे थो। आलू चिप्स जो कारोबार। आलू चिप्स जो कारोबार बि सस्ते में शुरू थी सघे थो। हिन कारोबार में शाम जो घणी हलत थींदी आहे। शाम जो तव्हांखे दुकान या रेड़ी ते लाज़मी बीहणो पवंदो। बर्गर जो कारोबार। बर्गर जी रेड़ी या दुकान ही कारोबार बि सस्ते में शुरू थी सघे थो। अंडे वारो बर्गर ठाहिण को वॾो मुश्किल न आहे। ईज़ी लोड ऐं ईज़ी पैसा जो दुकान। ईज़ी लोड ऐं ईज़ी पैसा जो कारोबार बि सुठो हलंदड़ आहे जेकॾहिं तव्हांखे जॻह मुनासिबु मिली वञे, जिते ईज़ी लोड शॉप न हुजे या घटि हुजनि। खीर जो कारोबार। खीर जी रक़म हर ॾींहुं वधंदी पई वञे। तक़रीबन ॻोठनि में 60 खां 70 रुपए में किलो खीर जो आहे। शहरनि में इन खां वधीक आहे। ही कारोबार तव्हां हिकु मेंह तां बि शुरू करे सघो था या दुकान बि खोले सघो था।
ॿारनि जे रांदीकनि जो दुकानु मतिलबु टॉयज़ शॉप। जेकॾहिं तव्हां वधीक इन्वेस्ट करणु चाहियो था त ॿारनि जे रांदीकनि जो दुकानु खोले सघो था। ॿारनि जा रांदीका होलसेल में तव्हांखे कराची जी लाइट हाउस मार्केट मां मिलंदा। हिन कारोबार में लोकेशन मैटर करे थी। तव्हां शहर जी लेडीज़ मार्केट में दुकानु खोलियो त बहितर आहे। मेडिकल स्टोर जो कारोबार बि बहितरीनु आहे। हिन कारोबार में तव्हांखे लाइसेंस वठिणो पवंदो। इन्वेस्टमेंट ज़्यादा आहे पर कारोबार हलंदड़ आहे। शादी हाल दोस्तों, अॼुकल्ह शादी हाल में शादी जो घणो रवाज आहे। जेकॾहिं तव्हांजो शहर में प्लाट आहे, रोड रस्तो सुठो आहे त शादी हाल हिकु बहितरीनु कारोबार थी सघे थो तव्हांजे लाइ। कार वॉश या कार सर्विस। कार वॉश में तव्हांजा हिकु चकर जा पैसा आहिनि। सेटअप खां बाद तव्हां 300 खां 500 रुपया तव्हां हिकु गाॾी खां वठी सघो था। बहितर कारोबार आहे ऐं हलंदड़ आहे अॼुकल्ह। टैक्सी जो कारोबार, तव्हां किराए ते कार वग़ैरह हलाए सघो था। पाकिस्तान जी आबादी खे ॾिसिजे त मुसाफ़िर वधंदा पिया वञनि। जेकॾहिं तव्हां वटि कार न आहे त अॼुकल्ह त बहितरीनु कंपनियूं अची वियूं आहिनि जंहिंमें तव्हां अप्लाई करे मोटर खे बि इस्तेमालु करे सघो था, जीअं उबर, करीम ऐं फूड पांडा। बुक स्टोर या बुक शॉप, तालीम जो रुझान बि वधी वियो आहे। तव्हां बुक स्टोर या स्टेशनरी जो दुकान बि खोले सघो था। मच्छी जो फार्म, मच्छी जे फार्म में बि तमामु घणी बचत आहे। तव्हां वटि ज़मीन आहे त हिकु फार्म ठाहियो। जेकॾहिं तव्हां मच्छी नथा रखणु चाहियो तव्हांखे फार्म जा ठेकेदार बि मिली वेंदा। दोस्तों 25 नंबर ते असां तव्हांजे लाइ यूट्यूब खे रखियो आहे। जेकॾहिं तव्हां का बि इन्वेस्ट नथा करणु चाहियो त यूट्यूब जो चैनल खोलियो। अॼुकल्ह माण्हू यूट्यूब तां लखें रुपया, हज़ारें रुपया कमाए रहिया आहिनि। पोइ तव्हां सिंधी छो पोइ न आहियो? सिंधियुनि खे बि यूट्यूब ते अचिणो पवंदो। अॼु न ईंदासीं त पोइ देरि थी वेंदी। जेकॾहिं तव्हां में को बि टैलेंट आहे त यूट्यूब ते चैनल ठाहियो, उन टैलेंट खे ज़ाहिर कयो। जेकॾहिं तव्हां ख़बरूं सुठे नमूने पढ़ंदा आहियो त न्यूज़ चैनल ठाहियो। जेकॾहिं तव्हां वटि का मालूमात आहे त मालूमाती चैनल ठाहियो। जेकॾहिं तव्हां में माण्हुनि खे खिलाइण जो हुनुर आहे या ड्रामा निगारी जो हुनुर आहे त ड्रामनि ऐं खिलाइण जो चैनल ठाहियो। दोस्तों उम्मीद आहे ही वीडियो ऐं आइडियाज़ तव्हांखे पसंदि आया हूंदा। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।